रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 24 एक्सरसाइज नंबर 4.4 मश्क 4/4 पार्ट 2 आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.4 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फैक्टोराइज दी फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा मालूम करियो। पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे d³ माइनस 6d²c प्लस 12dc² माइनस 8c³ वारो। हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं इज इक्वल टू d³ माइनस 6d²c प्लस 12dc² माइनस 8c³। ठीक है बारो। पर असांखे हाणे छा करिणो आहे, असांखे हिन खे a³ माइनस 3a² प्लस 3ab² माइनस b³ वारे फॉर्मेट में आणो आहे। ठीक है बारो। तो हाणे ॾिसो असां छा कंदासीं त अॻियों स्टेप थी वेंदो इज इक्वल टू हाणे d³ खे लिखंदासीं त d⁻³। ठीक है बारो। हिते लिखंदासीं असां माइनस 3 फार्मूला वारी a जी जाइ ते वैल्यू छा आई d। ठीक है बारो। हाणे b जी जाइ ते असां वैल्यू छा थींदी, हाणे ॾिसो ही रहियो असांजो b³। हाणे अहिड़ो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे असां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयूं त असांखे 8c³ ॾींदो। हाणे उहो आहे 2c, यानी हिते असां वटि b जी जेका वैल्यू बीहंदी उहा थींदी 2c। त d जो स्क्वायर त 2c प्लस 3 फार्मूला वारो a जी जाइ ते छा आयो d, b जी जाइ ते छा ईंदो त 2c होल स्क्वायर माइनस 2c³। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ बारो ॾिसो हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो। हाणे हिन ते ही फार्मूला अप्लाई थींदो त a³ माइनस 3a² प्लस 3ab² माइनस b³ इज इक्वल टू a माइनस b³। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां तो पोइ हाणे असां वटि हिन जा जुज़ा छा निकिरी ईंदा, हिन जा जुज़ा निकिरी ईंदा हाणे a माइनस b³ यानी a माइनस b जा 3 जुज़ा निकिरी आया। त पोइ हाणे हिन जो आंसर वञी बीहंदो असां वटि इज इक्वल टू d माइनस 2c³। ठीक है बारो। यानी d माइनस 2c इंटू d माइनस 2c इंटू d माइनस 2c। ठीक है, इहो असांजो थी वियो आंसर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां बारो हींअर हिते असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे x रेज़्ड 6 प्लस 16x² माइनस 4x रेज़्ड 4 माइनस 64/27। बारो हिते असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वियासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं त पोइ थी वेंदो इज इक्वल टू x रेज़्ड 6 प्लस 16x² माइनस 4x रेज़्ड 4 माइनस 64/27। ठीक है बारो। बारो हाणे ही जेका एक्सप्रेशन आहे हिन जी अरेंजमेंट सही न आहे, पर असां हिनखे सही अरेंजमेंट ॾींदासीं, उन खां बाद में हिनखे सॉल्व कंदासीं। त पोइ हाणे ही कीअं थी वेंदी, इहा थी वेंदी त इज इक्वल टू x रेज़्ड 6 माइनस 4x रेज़्ड 4 प्लस 16x² माइनस 64/27। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो हाणे हिनखे असांखे कहिड़े फॉर्मेट में आणो आहे, असांखे हिनखे a³ माइनस 3a² प्लस 3ab² माइनस b³ वारे फॉर्मेट में आणो आहे। ठीक है बारो। त पोइ हाणे असां वटि अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे x रेज़्ड 6 ॾे। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे त इज इक्वल टू x² होल क्यूब। ठीक है बारो। हिते नासी माइनस 3 फार्मूला वारो a जी वैल्यू छा बीठी, असां वटि x² बीठी त उन जो होल स्क्वायर थी वेंदो। हाणे b जी वैल्यू छा बीहंदी, हाणे ॾिसो अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे 64/27 ॾे। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे 4/3। त पोइ हाणे हिते असां वटि b जी वैल्यू बीठी 4/3। हिते नासी प्लस 3 फार्मूला वारो a जी जाइ ते ॾिनीसीं x² त हिते थींदो b जो स्क्वायर 4/3 होल स्क्वायर माइनस हिते थींदो 4/3 होल क्यूब। ठीक है बारो। ॾिसो बारो हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वियो, ही फार्मूला अप्लाई थी वियो। छाजे बराबरि आहे a माइनस b होल क्यूब जे।
तो इतने हाँ ए की वैल्यू असां छा आहे उहा आहे x², b की वैल्यू छा आहे उहा आहे 4/3। तो पोइ हाणे हिन जा जुज़ा छा निकिरंदा, जुज़ा निकिरंदा त इज़ इक्वल टू x² माइनस 4/3 होल क्यूब। ठीक है ॿारो, हाणे इहो असांजो छा थी वियो, आंसर थी वियो ॿारो। हींअर ई जेको 3 नंबर पार्ट आहे ऐं ही 4 नंबर पार्ट आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे z³ माइनस 2z² प्लस 36zy² माइनस 216y³। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं। इहो थींदो असां वटि z³ माइनस 2z² प्लस 36zy² माइनस 216y³। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं, हिन खे a³ माइनस 3a² b प्लस 3ab² माइनस b³ वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे कीअं थींदो ॾिसो, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे असां पंहिंजो पाण सां ज़रब करियूं त असांखे z³ ॾे, जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू z/3। ठीकु आहे ॿारो। हाणे उन खे जॾहिं असां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं त हीअ मिली वेंदो। उन खां बाद में छा थींदो हिते, हाणे 3 फार्मूला वारो। ठीकु आहे ॿारो। त a² त a जी वैल्यू आहे z/3, इन जो थींदो होल स्क्वायर। ॾिसो ॿारो, हाणे हिते b जी वैल्यू किथां अचे, हाणे हिते b³ जी जाइ ते पहले आहे 216y³। अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़रब करियां मूंखे 216y³ ॾिए, जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 6y। त पोइ हिते असां b जी जाइ ते पुट करे वेंदासीं 6y। ठीकु आहे ॿारो। हिते वेंदासीं प्लस 3, पोइ असां वटि ab², a जी जाइ ते छा आहे त z/3। ठीकु आहे ॿारो। ऐं b² थींदो असां वटि छा त 6y होल स्क्वायर माइनस ॾींदासीं, पोइ थींदो b³ त 6y होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वियो, हाणे हिन ते a³ माइनस 3a² b प्लस 3ab² माइनस b³ जो फार्मूला अप्लाई थींदो। पोइ छाजे बराबरि थींदो, हिन जा जुज़ा निकिरंदा असां वटि a माइनस b होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। त हिते असां वटि a जी वैल्यू आहे z/3 ऐं b जी वैल्यू आहे 6y। त पोइ हाणे हिन जा जुज़ा छा निकिरंदा, मथी एक्सप्रेशन जा असां वटि जुज़ा निकिरंदा त z/3 माइनस 6y होल क्यूब। हाणे इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर जेको ही 6 नंबर पार्ट आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। हींअर आउं 7 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। हींअर असां वटि 7 नंबर पार्ट आहे त 216 प्लस 9z² माइनस 54z माइनस z³ 8। ठीकु आहे ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। सभ खां पहिरियां लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, उहा आहे त इज़ इक्वल टू 216 प्लस 9z² माइनस 54z माइनस z³ 8। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो, हिन जी अरेंजमेंट सही न आहे, इन जो मतिलबु आहे त इहो a³ माइनस 3a² b वारे फॉर्मेट में न पियल आहे। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां छा कंदासीं, असां हिन खे सही अरेंजमेंट ॾेई ईंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे हिन जो अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो त इज़ इक्वल टू, हाणे हिते असां वटि थींदो त 216, उन खां बाद में ईंदो माइनस 54z पोइ प्लस 9z² माइनस z³ 8 अची वेंदो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं, हिते हिन खे a³ माइनस 3a² b प्लस 3ab² माइनस b³ वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे। त पोइ हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़रब करियां त मूंखे 216 ॾे, जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि छा आहे, उहो आहे 6। त पोइ असां हिते लिखंदासीं त इज़ इक्वल टू 6 होल क्यूब। हिते वेंदासीं माइनस 3, ए जी जाइ ते आयो 6
हाणे बी जी जाइ ते छा ईंदो अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे z क्यूब अपॉन 8 ॾिए। जी हा बिल्कुलु उहो आहे, उहो असां वटि आहे त z अपॉन 2। त हिते असां 6 ते स्क्वायर ईंदासीं त हिते थींदो z अपॉन 2 प्लस ईंदासीं 3 a जी जाइ ते छा ईंदो 6 त b स्क्वायर त z अपॉन 2 होल स्क्वायर माइनस z अपॉन 2 होल क्यूब। ठीक है, अड़े तरीके से हाँ ये कड़ो फार्मूला अप्लाई थी ही फार्मूला अप्लाई थी a क्यूब माइनस 3a स्क्वायर b प्लस 3ab स्क्वायर माइनस b क्यूब। तो ये छाजे बराबर थी यो बराबर थी a माइनस b होल क्यूब जे। तो a जी वैल्यू असां वटि आहे 6, b जी वैल्यू छा आहे असां वटि उहा आहे z अपॉन 2। तो पोइ इन जा जुज़ा निकिरंदा असां वटि इन सम्झा त 6 माइनस z अपॉन 2 होल क्यूब। ठीक है बारो, हाणे इहो थी वियो असांजो आंसर। जीअं तव्हां चवंदो त हिते आहे माइनस 54z। ॾिसो बारो जॾहिं तव्हां इनखे सिंप्लीफाई कंदव त तव्हांखे हिते बि माइनस 54z ई मिलंदो। ठीक आहे, साॻी तरीक़े सां जॾहिं तव्हां इनखे सिंप्लीफाई कंदव तव्हांखे 9z स्क्वायर अपॉन 2 मिली वेंदो। ठीक आहे बारो, हाणे तव्हां छा कंदव त हीउ जेको 8 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।